बदीन मां रिपोर्ट करे रहियो आहे अल्ताफ़ मेमण। बदीन नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे क़ायदाबाद वार्ड नंबर 5 जे रवासी मोहम्मद असलम वलद हाजी शाहनवाज़ साफ़िन खे ॿुधायो त संदसि ख़िलाफ़ कुझु जवाबदार धुर तरफ़ां कूड़ियूं दरख़्वास्तूं ॾेई ख़स हिरासा कयो पियो वञे। हिन चयो त संदसि मुख़ालिफ़त में पुलिस सिपाही असगर लुंड समेत शहज़ाद जट तोतन उर्फ़ इकरार अली गुल समेजो, नूर अहमद लगारी, मुनीर खोसो, नवीद शीदी ऐं राजू अंसारी ख़िलाफ़ 21 नवंबर 2025 ते गुनाह नंबर 564 पुलिस स्टेशन बदीन ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज बदीन जे हुकुम तहत FIR दाख़िल थियल आहे। वधीक ॿुधायो त अदालती हुक्मनि बावजूद जवाबदार धुर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं SSP ऐं DSP बदीन खे दरख़्वास्तूं ॾेई खेसि ऐं संदसि ख़ानदान खे ज़हनी अज़ियत में मुब्तला करे रही आहे। हिन वधीक ॿुधायो त क़ायदाबाद में अहले सुन्नत जामिया मस्जिद लाइ हिन ज़ाती तौरु प्लॉट वक़्फ़ कयो ऐं हुनजो बुनियाद बि भरायो, पर माली मजबूरी सबबि अॾावत न थी सघी। हिननि जंहिं ते जवाबदार धुर संदनि ख़िलाफ़ कूड़ियूं इल्ज़ाम तराशूं करे रहिया आहिनि। हिन इल्ज़ाम हयो त रिटायर्ड मास्टर सागर शीदी पुलिस सिपाही असगर अली लुंड खे चयो त हू खेसि फासाए जंहिं एवज़ 20 खां 25 लख रुपया ॾेई खेसि आज़ादु कराइण जी ॻाल्हि कई वई। असलम मूजिबि उन्हीअ खां पोइ पुलिस सिपाही असगर लुंड संदसि छाती ते पिस्टल रखे जान खां मारण जी कोशिशि कई, जंहिं बाबति हिन SSP बदीन खे बि लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे। आख़िर में असलम वलद हाजी शाहनवाज़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज बदीन SSP बदीन ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदार धुर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे संदसि ऐं संदसि ख़ानदान जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त यकीनी बणायो वञे।